ख़बर ॾींदा आहियूं महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ रात देर सां मांझंदि लॻे कोच्यू मज़दा ऐं आयल टैंकर के विच में थियल ख़ौफ़नाक हादसे के नतीजे में 6 माण्हू फौत ऐं 25 ज़ख़्मी थिया। अॻूणे MNA जामशोरो सरदार सिकंदर अली रापुट पारां हादसे वारी जाइ जो मुआयनो कयो वियो, जंहिंखां पोइ मांझंदि अस्पताल पहुची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। बाद में अॻूणो MNA 7 सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट पहुची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। उन मौके ते अॻूणे MNA 7 अस्पताल में दाख़िल ज़ख़्मी मुसाफ़िरनि खां संदन सिहत ऐं इंस्टीट्यूट में इलाज की सहूलियत बाबति पुछा कई। ज़ख़्मियुनि अॻूणे MNA खे ॿुधायो त कोच ड्राइवर की गफ़लत ऐं ओवरटेक करण सबबि ही हादसो पेश आयो आहे। अॻूणे MNA खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट के डॉक्टरनि आगाही ॾींदे चयो त हिन हादसे में जेकी ज़ख़्मी 25 मुसाफ़िर दाख़िल आहिनि, उन्हनि ज़ख़्मियुनि मां 22 माण्हुनि खे फर्स्ट एड ॾेई फारिग कयो वियो आहे, जॾहिं त 3 ज़ख़्मी साजिद, माजिद ऐं सुधीर ज़ेर इलाज आहिनि, जंहिंमां साजिद अलीअ जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंजो इलाज हलंदड़ आहे।